अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सीधी गाल में आऊँ हाँ जी होस्ट ज़ारा हुसैन असां सां गॾु मौजूदा आहिनि सीनियर तजिया निगार गुलाम नबी मुराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सीधी गाल हर हफ़्ते 11 अरबा ते शाम जो 7 वॻे जी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे जी ख़बरुनि खां पोइ अवां रिपीट ॾिसी सघंदा। जी मुराई साहब, कोरोना रिलीफ फंडनि में माली बेज़ाब्तियत जो इंकशाफ थियो आहे। नाणे खाते ऑडिट रिपोर्ट पेश कई आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त 5 अरब 24 करोड़ रुपयनि जो माली बेज़ाब्तियत अच्छा, जो नाणो इंकशाफ खातो ॿियो अथव, ऑडिटर जनरल ॿियो आहे। जी नाणो खातो ख़र्च कंदो आहे, अथोराइज़ कंदो आहे, पैसा रिलीज़ कंदो आहे। जी ऐं ऑडिटर जनरल जेको आहे सो ऑडिट कराईंदो आहे। तंहिंजे करे इहे ॿ ॻाल्हियूं डिफरेंट अलॻि आहिनि। आहे। त ऑडिटर जनरल जी जेका टीम आई आहे उन्हनि इहो डिटेक्ट कयो आहे त 5.24 बिलियन तक़रीबन 5.25 बिलियन जो को हुननि रोलो कयो आहे। मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, मूं ॾिठो आहे ऑडिटर जनरल जी ऑडिट्स इहो हूंदियूं आहिनि, उहो हूंदी आहे 1+1 सफ़ा उहो ॾिसंदा आहिनि खाते खे। अच्छा अहिड़े क़िस्म जे कमनि में खोड़ बेज़ाब्त ऑडिट जे हिसाब किताब सां खोड़ बेज़ाब्तियूं थींदियूं आहिनि जिते किथे। अर्जेंसी आहे, हाणे घुराणो पइजी वियो, वैक्सीन घुराणे पइजी वई, अर्जेंसी आहे, तव्हां ॾिसो जी माण्हू राति जो कॾहिं ड्यूटी पिया कनि, उन्हनि खे ओवर टाइम ॾियणो आहे, सो इहो डिटरमिन थींदो आहे। ॿी बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जनरली ऑडिटर जनरल जी जेकी ऑडिट हूंदी आहे न, जनरली उहा सेटल थी वेंदी आहे। अच्छा मूंखे मुंहिंजो तजुर्बो इहो थो ॿुधाए त ऑडिटर जनरल जी टीम ईंदी आहे, ऑडिटर्स। मां सिंध हुकूमत में बि रहियो आहियां, फेडरल गवर्नमेंट में बि रहियो आहियां। पोइ अची ॻाल्हाईंदा आहिनि, जी पहिरियों जो हेड अची ॻाल्हाईंदो आहे त भला असांखे छा छा रिआयतूं मिलंदियूं। साईं, तव्हांखे पर डे जो अलाउंस एतिरो मिलंदो, तव्हांखे राइश होटल में करे ॾींदासीं, ऐं पोइ ख़र्ची घणी ॾींदो। इहो मां पंहिंजे ताज़ो पंहिंजो मिसाल थो ॿुधायां, जी ख़र्चियूं घणी ॾींदो, ख़र्ची घणी, पोइ बार्गेनिंग थींदी। लखु न त 50,000 या 2 लख न त लखु रुपया, ईअं बार्गेनिंग थींदी। बार्गेनिंग थियण खां पोइ उहो तय थींदो। पोइ हाणे छा थींदो त हू कंदा ऑडिट। हाणे ऑडिटर उते चूंडड़ी हणंदो आहे, माना उहो सीरियस को आइटम कढी वेंदो, त उते उहो चवंदुसि ॾिस पंहिंजी एग्रीमेंट आहे, हिनखे पासीरो कर, हीउ ॿियो आइटम खण, हिनखे खणण जो जवाबु असां वटि आहे। ईअं बि ऑडिट कराईंदा आहिनि डिपार्टमेंट्स, तव्हांखे मां ॿुधायांव, जो चवंदा आहिनि त फालतू में को हीउ खण, हीउ कागज़ तोखे कोन था ॾेखारियूं, असां जॾहिं जवाबु ॾियूं त भई पहिरां हिते ई एडवांस पहिरां थींदी आहे, एडवांस पहिरां हिते ई सेटल थी वञे। सो उहे ऑडिटर्स जी घणो करे असां वटि ऑडिट ईअं थींदी आहे। अच्छा हा, छो त मुल्क अहिड़ो आहे न, जंहिं मुल्क में माल खां सवाइ को कमु नथो करे, हाँ तंहिंजे करे ऑडिटरनि जी बि पंहिंजी दुनिया आहे। सो इन ऑडिट कंहिं बि दुनिया जे, असां पाकिस्तान में कंहिं बि एटम जी ऑडिट जेका आहे, तंहिंखे असां एतिरो सीरियस न वठूं, थींदी ईअं आहे। अच्छा हा, ऐं इहे साॻियो अञा ॿुधो, हिकिड़ा एडवांस पहिरां थींदा आहिनि, पोइ प्रेस खे रिलीज़ कंदा आहिनि त एतिरो असां पकिड़ियो आहे। उनखां पोइ ख़र्चियूं वर्चियूं वठी हलिया वेंदा आहिनि। जी पोइ वरी छा कंदा आहिनि, हिकिड़ी पहिरां ते अलॻि सां क़ीमत तय कंदा आहिनि, ऐं अच्छा पोइ हुनखे ॾेखारिबो आहे, मसइलनि अप्रूवल हुनखे कोन ॾेखारनि ओॾी महिल, त वरी पोइ अप्रूवल ॾेखारींदा, अच्छा अप्रूवल ॾेखारनि, तंहिं करे पहिरां ड्राफ्ट। इहे खोड़ शयूं आहिनि। सो इहा जगल ई आहे वॾी। पर मां इहो चवंदुसि त अहिड़े कम में फॉर्मेलिटीज़ हुजणु खपनि, जी जो बिल्कुलु ऑडिट वारनि खे एतिरे अमाउंट जी ख़ुर्द बुर्द नज़र न अचे। पर ख़ुर्द बुर्द मूं त अॻे ई ॿुधाई त हुननि पैसा न ॾियणा हूंदा, हिननि सिंधी में रिपोर्ट चइबो आहे साम्हूं दॿे रिपोर्ट ठाहे छॾी। अच्छा ठीकु। अच्छा, इहा रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त यूटिलिटी स्टोरनि गैर मयारी शयूं ख़रीद कयूं आहिनि, जेके इंसानी ज़िंदगीअ लाइ तमामु घणो हानिकारक। मूंखे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जॾहिं सोसाइटी करप्ट आहे, मां हर बार चवंदो आहियां, जी हिन मुल्क में इल्ज़ाम कंहिं ते आहिनि, केरु आहे क्लास जंहिं ते कोन्हनि, जी इस्टेब्लिशमेंट ते आहिनि त करप्ट आहे, करप्शन जा इल्ज़ाम आहिनि, जुडिशरी ते करप्शन जा इल्ज़ाम आहिनि, तव्हांजे ब्यूरोक्रेसी ते करप्शन जा इल्ज़ाम आहिनि, तव्हांजे सिविल सोसाइटी ते करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। हे छा आहे, जेको यूरिया जो खीर में यूरिया था विझनि, या जेके बि जी मिलावटूं थियनि बिल्कुलु थियूं, केरु थो करे? त यूटिलिटी कॉर्पोरेशन वारा छा मथां आसमान मां फ़रिश्ता लही आया आहिनि छा? उहे बि त सोसाइटी जा माण्हू आहिनि न। साॻियो ई असरु मूंखे आहे। यादि आहे हिकिड़ो दफ़ो मां कंहिं माण्हू ॻाल्हाए पियो, मूं चयो त हीउ तो ग़लति कमु कयो आहे। चईसि भला मां नांग त कोन्हे जो मिटी खाईंदासीं। सो जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं पूरी सोसाइटी करप्ट आहे, पूरो मुआशिरो करप्ट आहे, जी त पोइ यूटिलिटी कॉर्पोरेशन वारा छो न सब स्टैंडर्ड कमु करे ऐं पैसा कमाईंदा? जॾहिं ॻाल्हि ई पैसनि कमाइण, पेरारिटी पैसो कमाइण, हाणे को अलाह जो डपु आहे, न इंसाननि जी फ़िक्र आहे, त पोइ सही पैसा ई कमाइबा न। ऐं पैसा कमाइबा पछड़ियो मूं ॾिठो आहे दुनिया में, नाज़रीन मूं ॾिठो आहे दुनिया में, जिन माण्हुनि पैसे खे तरजीह ॾिनी, जिन माण्हुनि लेफ्ट राइट खां पैसा कमाया, जिन माण्हुनि पैसे जे लाइ ज़ुल्म कया, उन्हनि जो केर बि हुजे, उन्हनि जो मूं आख़िर ॾाढी ख़राबु ॾिठी।
अल्ताफ़ हुसैन हुजे तव्हां ॾिठो, जनरल ज़ियाउल हक़ हुजे तव्हां ॾिठो, ही जेतिरो बि आहिनि, तव्हां ही सभु दुनिया जो तव्हां असांखे ताक़त थोरी आहे, ही अलाह जी ज़ात जो कानून आहे त कतब कब बि अॻियां तोरींदड़ ते खा। पर सर वफ़ाक़ी हुकूमत ऑडिट रिपोर्ट खे रद्द करे छॾियो आहे, उन्हनि जो चवणु आहे त का कंहिं क़िस्म जी खुर्द बुर्द नाहे थी। उहो थी वेंदो, मूं तव्हांखे ॿुधायो सेटलमेंट थी वेंदी, पैसा ॾींदा इहे पैसा सेटलमेंट थी वेंदी, पर बहरहाल इहो बहस बराए बहस आहे, ठीकु तइमीरी बहस न आहे। ठीकु। अच्छा, पाण हिकिड़ी वीडियो ॾिठीसीं जंहिंमें हिकिड़े वकील खे मारियो वियो आहे कराची में गुलिस्तान जोहर में। हा, जेका दुख वारी ॻाल्हि आहे सा इहा आहे त सिंधी वकील आहे महरा, जी महरा उनखे शहीद कयो वियो आहे। हाणे छो कयो वियो आहे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। वकील खे शहीद करण जा ॿ टे सबब आहिनि, या त हू तकलीफ़ ॾींदो हूंदो कोर्ट में ॿी धुर खे, त पोइ उन्हनि टिनि मां जान छॾायूं, अंदरि हुनखे तज़लील कई हूंदी या अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हूंदी, पर इहो रुझान ॾाढो ख़राबु आहे, इहो रुझान ॾाढो ख़राबु आहे। इहो रुझान इन जे करे ख़राबु आहे त ही अलाह करे हिते ख़तमु थी वञे, ॻाल्हि अॻियां न वधे ऐं हिन में क्रिमिनल्स फांसी वञनि, पर कराची मां सिंधियुनि जो लाश न अचणु खपे। इहो कराची मां सिंधी इहा हिकिड़ी साज़िश थी थिए, कंहिंजी बि साज़िश थी सघे थी त जंहिंमें वरी रिवाइव थिए पुराणो माहौल, इहो ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त असां जेका महर साहिब जी फैमिली आहे उन सां गॾु आहियूं ऐं असांखे इहो इन जे मंतक़ी अंजाम ताईं पहुचणु खपे। बिलावल भुट्टो ज़रदारी 10 डिसंबर ते सॼे मुल्क में एहतजाज करण जो ऐलान करे छॾियो आहे। उन्हनि चवणु आहे त हर शहर हर ॻोठ में असां एहतजाज कंदासीं हुकूमत ख़िलाफ़। ॾिसो, ॻाल्हि आहे त सिंध त हिननि जी पंहिंजी आहे, तंहिं करे सिंध में त किथे बि एहतजाज करे सघनि था। जॾहिं सिंध जा MNAs MPAs मिनिस्टर्स पेशावर ताईं हुकुम थिए थो पहुचनि था, त हिते त कोई इशू ई कोन्हे न हिननि जे लाइ। सिंध हा, महांगाई ख़िलाफ़ु आहे त महांगाई पंहिंजी जाइ ते, करप्शन जे ख़िलाफ़ बि कनि न। जेका सिंध में करप्शन आहे ऐं जेके सिंध में हालतूं आहिनि, कंहिं ऑफिसर जी पैसनि खे सफ़ा पोस्टिंग नथी थिए, उहो ऑफिसर अवाम लाइ अची थो अज़ाब बणिजे। मूं ॿ टे दफ़ा कोशिशि कई आहे त बिलावल साहिब सां मुलाक़ात थिए, पर मुलाक़ात थिए कान थी, जंहिंमें जेको आहे मोहतरम ऐं मुअज़्ज़िज़ लीडर नाला नथो वठां, उन्हनि सां जॾहिं मूं ॻाल्हायो इहो ॻाल्हियूं कई, यार तूं मिलीसि चवंदो ऐं अच्छा मां हुनजे नाने ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जो साथी त न चवां, पर मूं हुन सां गॾु कमु कयो आहे। 77 में पहिरियों हैदराबाद अचे त मां स्टूडेंट जहिड़ा लीडर हुआसीं, बहरहाल जहिड़ा बि हुआसीं, त उहो हुनखे रिसीव कयो। उनखां पोइ भुट्टे साहिब सां मुंहिंजो काफ़ी इंटरेक्शन रहियो, प्रेसिडेंट थियो, मार्शल आर्ट एडमिनिस्ट्रेटर ते पहुतो। त ॾिसो, भुट्टे साहिबु अॼु ताईं ज़िंदा आहे, सो छो आहे? हुन माण्हुनि खे मुतमइन करण जी पॉलिटिक्स कई। ऐं हीअ जेका हींअर सियासत पई हले पीपल्स पार्टी जी, हीअ माण्हुनि खे माण्हुनि जे अज़ाब पैदा करण वारी पॉलिटिक्स आहे। सो भली बिलावल भुट्टो साहिबु मूं ॿ टे दफ़ा पंहिंजे प्रोग्राम में चयो आहे त नओं आहे, उनखे फ़िलहालु ग्राउंड रियलिटी केतिरनि ॾींहं ख़बर न आहे, पर उनखे सभु ॻाल्हियूं सम्झण में अचणु खपनि त कहिड़ी सियासत आहे जेका देरि पाए जेका कमु ईंदी, अवाम जे दुख दर्द जी सियासत या पैसे ॾोकण वारी सियासत जेका हींअर हले पई। इहो तमामु ज़रूरी आहे त नौजवान आहे, टैलेंटेड आहे, संदसि नानो वॾो नालो कमाए वियो आहे। जीअं भुट्टो जे नाले ते वोट वठनि था, त जीअं भुट्टो ईअं कोन हो। भुट्टे जे ज़माने में मिनिस्टर खे ताक़त कान्हे इहो रिश्वत वठे। ठीक, ब्रेक जो टाइम थियो, नाज़रीन ते वठूं था मुख़्तसिर वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। जी मुरई साहब, सुप्रीम कोर्ट कराची में कैंटोनमेंट बोर्ड जी ज़मीननि ते गैर क़ानूनी इस्तेमाल बाबति ॿुधणी दौरान चयो आहे त ज़मीननि ते शादी हॉल्स आहिनि, सिनेमाऊं आहिनि ऐं ॿिया बि काफ़ी कारोबारी कमु हली रहियो आहे। फ़ौज जो कमु मुल्क जो दिफ़ा करणु आहे, न के कारोबार करणु। असां छो उन्हनि खे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, जेका इहा रुॻो हिकिड़ी ॻाल्हि थोरी आहे। DHCT छाजे रहियो? DHCT हो ज़मीन वरिती वई सिंध हुकूमत खां त फ़ौजनि जे फलाह बहबूद लाइ। पोइ DHCT त आम माण्हुनि जे लाइ शहर प्लाट पिया विकिरो, प्लाटिंग पई थिए। इहे इशूज़ आहिनि जिन खे सम्झणु खपे जुडिशरी खे बि। भई ठीकु आहे, हिन में बिल्कुलु हिन में को शक कोन्हे त फ़ौज खे जेका ज़मीन मिले थी, उहा ज़मीन हुननि जे पंहिंजे कम जे लाइ, इन कम लाइ। जॾहिं तव्हांजूं पघारूं तव्हांखे मिलनि थियूं, अलाउंसिस मिलनि था, तव्हां ॿाहिरि वञो था ॿाहिरि में, त ॿिए कंहिंखे बि कोन थियूं मिलनि। सिविल ब्यूरोक्रेसी में तव्हांखे उनजी डिस्पर्समेंट थी मिले, डिस्टर्बेंस अलाउंस थो मिले, जेके मिलनि थियूं, पोइ तव्हां इन्हनि कमनि में छो था पोइ? सो तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त इन खां पोइ अचो
हिंदुस्तान पड़ोसी पंहिंजो भर वारो मुल्क आहे, हुनखे घणी ज़मीनूं थियूं मिलनि जनरल खे, घणा प्लाट था मिलनि जनरल खे, जनरल रिटायरमेंट खां पोइ कहिड़ी मर्सिडीज़ थो वठे या कहिड़ी वॾियूं गाॾियूं थो वठे, सभु शयूं ॾाढियूं इंपॉर्टेंट आहिनि। ॾिसो ॻाल्हि आहे त जॾहिं मादिरे वतन जी ॻाल्हि आहे त पोइ मादिरे वतन खां ॿियो केरु मथे कोन्हे, केर बि मथे कोन्हे ऐं न हुजणु खपे। जेकॾहिं मथे आहे त पोइ मादिरे वतन वीचारी पातार में हली थी वञे। तंहिं करे जॾहिं मुल्क माउ आहे त पोइ माउ सां ॾाढा ई करणु, ज़्यादती करणु कंहिंखे बि नथी जुगाए। ठीकु। अच्छा, नाणे वारे शौकत तरीन चयो आहे, वज़ीर शौकत तरीन चयो आहे त असां वटि पेंशन वारो निज़ाम दुरुस्त न आहे, उनखे आलमी तरीक़े सां आलमी तरीक़ो असांखे अख़्तियार करणो पवंदो। करणु खपे, तव्हांखे कंहिं मना कयो आहे? ॻाल्हि ॿुधो न, ॻाल्हि इहा आहे त तव्हां हर को ॻाल्हि थो करे त हीअ बि ठीकु न आहे, हीअ बि ठीकु, तव्हांखे कंहिं मना कयो आहे? तव्हां ठीकु कयो न। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां कानून साज़ी कयो था, तव्हां कयो था जेका तव्हांखे ॻाल्हि सूट थी करे, जेका बि हुकूमत अचे थी। तव्हांखे मां ॿुधायां, दुनिया में जॾहिं बि, दुनिया जे सुधरियल क़ौमुनि में जॾहिं बि का तब्दीली ईंदी आहे त इन ते ऑब्जेक्शन्स घुराया वेंदा आहिनि। असां हीउ निज़ाम तब्दील था कयूं, तव्हां ॿुधायो त हीउ ठीकु आहे या न। हीअ सिंध हुकूमत लोकल गवर्नमेंट जो चेंज करे छॾियो आहे, भली कयो, पर माण्हुनि खां पुछो, माण्हुनि सां ॻाल्हायो। स्टेक होल्डर माण्हू आहे, तव्हां न आहियो। स्टेक होल्डर माण्हू आवाम आहे, उन्हनि खां तव्हां ऑब्जेक्शन्स इनवाइट कयो त भई हीअ कयूं था, तव्हां ॿुधायो हीअ ठीकु आहे, मुशर्रफ वारो ठीकु आहे, उनखां पहिरियों वारो ठीकु आहे, अयूब खान वारो ठीकु आहे, तव्हां ॿुधायो उनखां पोइ कानून थियणु खपे। हिते असां वटि त लेजिस्लेटर जेके आहिनि अणपढ़ियल त रजिस्टर आहिनि। अच्छा, उनखां पोइ कहिड़ो लेजिस्लेटर आहे जेको पंहिंजी पार्टीअ खां इनराफ़ करे? सुवाल ई पैदा कोन थो थिए, पार्टी पॉलिसीअ खां ॿाहिरि वञे, हुकुम थो थिए हीअं करिणो आहे, पोइ अक्सर आमठो था हणनि, किथे आमठो हणणो आहे, पढ़ियल बि आमठो था हणनि त असां आमठो हणंदासीं, असांखे कुझु नथो अचे। उनजो सबबु इहो आहे त जेको हुकुम थियो आहे उन ते कमु थींदो। अच्छा, ठीकु। सुप्रीम कोर्ट बरतरफ़ कयल सरकारी मुलाज़िमनि जे स्टे ऑर्डर ते बहाल करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। ॾिसो न, उहो फ़ैसिलो ई बुनियादी तौर ते ॿ शयूं हूंदियूं आहिनि हर फ़ैसिले जे पोयां, हिकिड़ी कानूनी मेरिट ऐं ॿी इंसानी हमदर्दी। उन तहत ॾिठो वञे हा त इहो फ़ैसिलो ग़लति आहे। कानूनी तौर ते इहो खणी हुजे त हुननि जूं जेके अपॉइंटमेंट्स हुयूं से नाजाइज़ हुयूं, इलीगल हुयूं, या उन्हनि जी प्रॉपर प्रोसीजर एडॉप्ट न कयो वियो हो। पर उनखे टाइम घणो थियो आहे? इहो बि त तव्हां ॾिसो त आफ्टर ऑल इन्हनि माण्हुनि जा ॿार बच्चा फैमिलीज़ आहिनि, उहे सभु रुली वेंदियूं। इहे ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हियूं आहिनि। अच्छा, सर्वेज कॉलर आहे हैदराबाद मां। जी सर्वेज, कहिड़ो सवाल आहे तव्हांजो मोराई साहब खां? नंढड़ो सवाल इहो कंदो त साईं, पीपल्स पार्टीअ वरी नओं मकानी निज़ाम पई आणे, सम्झो था त हिन सां असां आवाम जा मसइला हल थींदा, या रुॻो बसि कानून नवां आणींदा, आइन नवां आणींदा, असां रुॻो बसि हुश में ख़ुशि हूंदा? अॼु हाणे ॻाल्हि इहा आहे त पहिरीं ॻाल्हि त अवाम जो फ़िकुरु जेकॾहिं हुजे त कानून बुरो कोई कोन्हे। जेकॾहिं मौजूदा कानून में कुझु न मिलियो आहे त नए कानून वरी छा मिलंदो? हिकिड़ी शादीअ ते मां वियुसि, पुराणी ॻाल्हि आहे, इहो नालो शहर जो न वठंदुसि छो त उहो ठीकु न आहे। उहो शहर कंजूस माण्हुनि सां ॾाढो मशहूरु शहरु आहे। सो ज़ारा, निकाह विकाह थी वियो त रुॻो भतु रखियनि, मतिलबु मानी चांवर रखियनि, सां बिरयानी बि न, ईअं पुलाउ रखियनि। हाणे असां हैदराबाद मां सीड़जी वियासीं, 10-12 ॼणा सभु ऑफिसर हुआसीं। हाणे ज़ारा घोटु त बिज़ी हो, उहो बि इनकम टैक्स ऑफिसर हो। मथे वठी विया कोठे ते, असांखे मानी लॻाइनि त खाओ त असां 5-7 ॼणा वेठा हुआसीं। तिन चयो त इहो दादा मानी अचे त खाऊं न, हीअ मानी आई अथव न, तव्हां खाओ। त हुन चयो, कंहिं साम्हूं चयो त यार को बोड़ को मानी त चई भली बोड़ खां चीच चूसियो। हा सम्झो, बोड़ कोन ईंदो, बोड़ खां चीच चूसियो। सो बाबा हुनजे लाइ अवाम चीच चूसे। सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं आहिनि। इहे ॻाल्हियूं आहिनि। अच्छा, सुप्रीम कोर्ट इहो बि चयो आहे त असांखे बि उन मुलाज़िमनि जो अहसासु आहे, पर कानूनी घुर्जूं हुन ते पूरियूं न आहिनि। न, हिन में को शक कोन्हे, पर इंसानी ॾिसो न, मूं अर्ज़ु कयो, हिकिड़ो कानूनी घुर्जूं आहिनि, ॿियो इंसानी घुर्जूं आहिनि। ॻाल्हि आहे त हेतिरो वक़्तु थी वियो आहे, ऐं छा उहो टाइम बार न आहे? कुझु माण्हुनि 55 साल बि माना कई आहे। हा, न 55 साल जी उमिरि ताईं नौकिरी कई आहे। मां तव्हांखे ॿुधायां, हीउ किसो आहे, पीपल्स पार्टी जॾहिं आई हुई 96 ताईं, त उन्हनि रीइंस्टेट कयो माण्हुनि खे, या जेके कॉन्ट्रैक्ट ते लॻायो। मुंहिंजो अंदाज़ो आहे, या मुमकिन आहे त नवाज़ शरीफ़ दौर जूं हुजनि। हा, उहो बि 99 ऐं हाणे तव्हां
20 21 22 सालनि खां पोइ माण्हुनि खे बेरोज़गार था कयो त ऑल इनह्यूमन। पंजाब हुकूमत हाणे मकानी जेके चूंडियूं आहिनि उहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे ज़रिए कराइण जो फ़ैसिलो कयो आहे, कीअं था ॾिसो उनखे? उहा कीअं न थींदी, उहो त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आहे न। तहरीक इंसाफ़ वारा त जीअं जेको तहरीक इंसाफ़ जी लीडरशिप अनाउंस कंदी, जी मर्कज़ी हुकूमत जेको कंदी उहो कंदा, एडॉप्ट कंदा। अच्छा बाबा 60 हिकिड़ो त फ़ैसिलो थी वियो न जी त 62% ऑफ पाकिस्तान हैज़ एग्री टू गेट दीज इलेक्शंस डन ऑन दिस जी बिल्कुलु। मशीन बेसिस। तो ॻाल्हि EVM MQM हिन जेको नओं निज़ामी मकानी जेको निज़ाम जोड़ियो वियो आहे हुनजे ख़िलाफ़ रोडनि ते अचण जो फ़ैसिलो कयो आहे। उन्हनि चयो आहे त इहो शहरी आबादी जे लाइ नुक़सानदेह आहे। सियारो आहे न, जी रोडनि ते चढ़ण में मज़ो आहे, हर अच्छा। को त हीअं रोडनि ते ईंदो, वरी गर्मी ईंदी त ठीकु। पोइ पोइ हलिया वेंदा। अच्छा हा ॻाल्हि आहे त रोडनि ते अचनि या न अचनि, पर हिननि खे कोर्ट में वञणु खपे। जेकॾहिं कोई ग़लति थियो आहे त कोर्ट में वञणु। रोडनि ते अचो था, रोड कंहिंजे लाइ? गवर्नमेंट त पंहिंजे घर वेठी आहे, जी माण्हुनि जे लाइ केॾो ज़ाब्तो थिए। जी बिल्कुलु। तंहिं करे कोर्ट में वञनि ऐं उनखे अनाउंस उनखे चैलेंज कनि। ॻाल्हि ॻाल्हि ते रोडनि ते अचण जो दड़के ॾियण जे बजाए ॾिसो न, रोडनि ते माण्हू अची अची थकिजी पिया आहिनि। जी तंहिं करे उहो ठीकु न आहे। बाक़ी हाणे ॾिसो आहे त हिन मुल्क खे जेतिरो असां पाकिस्तान नुक़सानु ॾिनो आहे, कंहिं ॿिए कोन ॾिनो आहे। असां ई हिन ते टांडो रखियो आहे, असां ई उन बाहि खे अंदरूनी मसइलनि ई अंदरुनि मसइलनि खे असां पाण बि सभु ज़िम्मेदार आहियूं। जी ब्रेक जो टाइम थियो आहे। नाज़रीन ते वठूं था मुख़्तसिर वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। जी मुराई साहब, सिंध हुकूमत कॉलेजनि में दाख़िला लाइ डोमिसाइल वारो शर्त ख़त्म करे छॾियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त वालिदेन खे तमामु घणी परेशानी हूंदी हुई, जंहिंजे करे असां इहो ख़त्म कयो न आहे। इहो डिमांड कयो वियो न। जी तव्हां ॾिठो त पश्तून वारनि हिननि सभिनी डिमांड कयो त इहो डोमिसाइल जो कमु ख़तमु कयो। जी उनजो सबबु इहो आहे त असां आया आहियूं त हिते पढ़ंदासीं, ॿिए किथे पढ़ंदासीं, त तंहिंजे करे उनखे ख़तमु कयो आहे। अच्छा हा PIE छो मुलाज़िमनि जी त पीपल्स पार्टी खे कराचीअ में पठाणनि जा वोट खपनि, जी सो तंहिंजे करे उहो इहा हिकिड़ी स्ट्रेटेजी थींदी आहे पॉलिटिक्स में। सही। PIE मुलाज़िमनि जी 20 पघार जेका आहे सा 20% वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, कीअं था ॾिसो? 50 वधाए छॾनि, 50% वधाइनि, पर PI खे ठीकु कनि। अच्छा हा ठीकु ठीकु करण सां हुजणु खपे, परफॉर्मेंस बेस्ड पॉलिसीज़ हुजणु खपनि। ठीकु। सैद गनी बयानु ॾिनो आहे त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असल में धांधली मशीन आहे। ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां, मां हिन ख़्याल जो आहियां त जेकॾहिं तव्हांखे मौजूदु इलेक्शन जो निज़ाम बि क़बूल न आहे, जी जेको चूंडूं थियनि थियूं सभिनी खे असां चऊं था त धांधली थी आहे, धांधली थी आहे, त पोइ भला का त तब्दीली अचे। भई PTI तब्दीली आंदी आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे। जी त हाणे उनखे तव्हां ॾिसो, तव्हां हींअर ई चओ था त इहा धांधली आहे, त पोइ धांधली त पहिरियों सभिनी में थियूं, सभिनी तव्हां जेके इलेक्शन्स थियूं आहिनि सभिनी में धांधलियुनि जा इल्ज़ाम लॻा आहिनि। जी बिल्कुलु। 88 खां वठो 90 जी इलेक्शन, 93 जी इलेक्शन, 96 जी इलेक्शन, वरी 2002 जी इलेक्शन, वरी 2008 जी इलेक्शन, 2013 जी इलेक्शन, 2018 जी इलेक्शन, सभिनी में धांधलियुनि जा इल्ज़ाम लॻा आहिनि। त भला तब्दीली करे त ॾिसो न। जी बिल्कुलु। अच्छा, सिंध असेंबली खुराक जी शयुनि बाबति बिल मंज़ूर करे वरिती आहे। उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं गैर मयारी शयूं विकिरो कयूं वयूं त उन माण्हू ते 20 लख रुपया ॾंड ऐं 6 महीननि ताईं जेल जी सज़ा ॾिनी वेंदी। तमामु ज़रूरी आहे त जेके माण्हू मिलावट था कनि, गैर मयारी शयूं, उन्हनि जे लाइ सज़ा हुजणु खपे। जी मां हिंदुस्तान वियोसि 5-7 साल पहिरीं, त दिल्ली वञण जे लाइ हितां लाहौर खां बॉर्डर ते वियुसि, ट्रेन में चढ़ियुसि, त ट्रेन ज़ाहिर आहे मुंहिंजो फस्ट क्लास हो, विया फस्ट क्लास में माण्हू वेठा जी ऐं उतां जो ट्रेन जो निज़ाम ठीकु ठाकु आहे। त मूं उन्हनि खां पुछियो त मां ॾिसण में बि शिकिल हिकु जहिड़ी आहे, ॿोली बिगड़ी था ॻाल्हायूं, मुंहिंजे में छा हितां हिंदुस्तान मां छा वठिजे, जी तव्हां में काला का? नो सर। हा त छा वठिजे? त उन्हनि चयो दवाऊं वठो। मूं चयो दवाऊं छो? चई इन जे करे जो दवाउनि में मिलावट कान्हे हिंदुस्तान में। मां छो कोन्हे को, हितां जा फ़रिश्ता आहिनि छा माण्हू? चई न, एक्चुअली हिते सज़ा आहे मौत जी। अच्छा कंहिं जेकॾहिं दवा में मिलावट कई त उनखे सज़ा मौत जी आहे। सो तंहिंजे करे हिते तव्हांखे दवाऊं सां ठीकु मिलंदियूं। ॾिसो न, इहे हुकूमतूं इहे सभु क़िस्म जा कानून हुजणु खपनि। मोतरी सज़ा हुजे मिलावट ते, मोतरी सज़ा हुजे दवाउनि ते, इन्हनि सभिनी शयुनि ते मोतरी सज़ा हूंदी, तॾहिं वञी को असांजो अमरा सुधरंदो। पर सर कोविड वारे मसइले में त इहो इंकिशाफ थियो, हिंदुस्तान में नकली दवाऊं हुयूं जंहिंजे करे केसिस अञा वधी विया हुआ। मां नथो सम्झां। ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, हिंदुस्तान जो कानून मां तव्हांखे ॿुधायां थो, जेको जी मूं पाण ॾिठो। बाक़ी हाणे हिकिड़ी ॾिसो न, मां मका हुजे, इमाम जोई हुजे, कंहिंजे ख़िलाफ़ु का ॻाल्हि करण जो अलॻि ॻाल्हि आहे। जी बाक़ी मां नथो सम्झां, उते जेकॾहिं हुजे त काफ़ी सिर वञे, उन्हनि जो कानून एतिरो आहे। जी
सुप्रीम कोर्ट थर में ॿार फौत थियण वारे केस जी ॿुधणी कंदे चयो आहे त अमले ऐं डॉक्टरनि खे 3 सालनि ताईं बदिली यानी कि पाबंदी लॻाई वई आहे बदिली करण ते ऐं कावड़ जो इज़हार कंदे चीफ जस्टिस चयो आहे त जेके बि ऑफिसर आहिनि वॾा वॾा या वज़ीर आहिनि पंहिंजो इलाज वञी थर मां कराइनि त उन्हनि खे अहसासु थिए। न ॻाल्हि त ठीकु आहे पर हुननि खे लाचार करिणो पियो आहे कराची में वॾियूं अस्पतालूं छॾे होॾे वेंदा छो वेंदा सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस जे चवण ते ये त हिकिड़ो रिएक्शन आहे जेको चीफ न जस्टिस न चयो चीफ आहे जस्टिस साहब ॻाल्हि ख़राबु कान कई आहे एक्चुअली वाकई सिंध में रुॻो थर न पर सॼी सिंध में बुनियादी मूं तव्हांखे ॿुधायो हुयो कल्ह त मां वियुसि त हुते ब्लड प्रेशर चेक करण जी मशीन कान हुई जी हीअ त कासिमाबाद हैदराबाद जी ॻाल्हि आहे पोइ थर में अलाए छा हूंदो त इन करे इहा ॻाल्हि कई वई आहे त थर जो कोयलो गैस बिजली इस्तेमालु कयो थो वञे पर उते पीअण लाइ साफ़ पाणी बि न आहे। इहे ॾिसो ॻाल्हि बि जेके माण्हू रुॻो थर खे था रेफर कनि न तव्हां वञो हींअर तव्हांजो पाणी सॼो पोल्यूट थी वियो आहे मोरे में मिठो पाणी हूंदो नलकनि में हाणे उहो कड़ो थी वियो आहे जिते किथे कमु ख़राबु थी वियो आहे उनजो रीज़न इहो आहे त असां हेठि जेके एक्वाफायर आहिनि माना हेठि जेके चश्मा आहिनि पाणीअ जे हितां पाणी निकिरंदो आहे उहे बि ख़राबु करे छॾिया आहिनि त तंहिंजे करे जॾहिं सॼी सिंध में पाणी कड़ो थो मिले त थर में बहस छो था कयो सॼी सिंध जी बि ॻाल्हि कयो न सॼी सिंध खे उन अज़ाब मां जान छॾायो न। जी सर बिल्कुलु न सिर्फ़ु सिंध जी पर इस्लामाबाद में बि पाणी जे करे हर घर में हर 3 घर में तव्हांखे कैंसर जो मरीज़ मिलंदो इहा रिपोर्ट बि कुझु ॾींहं पहिरीं असां पढ़ी हुईसीं पर उन खां अलावा थर में खुराक जी वरी खोट आहे जंहिंजे करे ॿार रोज़ मरी रहिया न हिन में त को शक कोन्हे ॾिसो ॻाल्हि ॿुधो मां तव्हांखे ॿुधायां थर में गुरबत सभिनी खां वधीक आहे ठीकु आहे न उनजो रीज़न इहो आहे त न को एग्रीकल्चर आहे उते जेको बि आहे उन्हनि खे माल बाल पालीनि था उहे विकिणनि था जनरली इहो हिकिड़ो मेजोरिटी जो इन ते गुज़र आहे। सिंध हुकूमत स्मॉल डैम्स ठाहिया आहिनि पर उनजो रिलीफ मिले थो चंद महीननि ताईं मानसून खां पोइ 2-3 महीननि खां पोइ पाणी खुटियो वञे। मूं तव्हांखे हिन प्रोग्राम में काफ़ी पुराणी ॻाल्हि आहे मूं चयो त ठटे खां हिकिड़े ॾींहुं मां अचां पियो त दुॿो जो हिते जानवर पाणी पिया पियनि ऐं मायूं बि पंहिंजा मट पई भरनि पीअण जे लाइ हिते इंसानु वीचारो मूंखे त रहम थो अचे शर्म बि अचे थो त कहिड़ो असांजी सोसाइटी छा आहे असांजो मुल्क छा आहे इन्हनि माण्हुनि खां वोट त वठूं था वोट जी ज़रूरत आहे असांखे इन्हनि जी ख़िदमत नाहे करणी। थरकोल मनसूबे में करप्शन केस जी जांच नेब जे हवाले कई वई आहे इनखे कीअं था ॾिसो इहो चयो वियो आहे त समूरी रक़म हिकिड़े अकाउंट मां ॿिए अकाउंट में हली थी वञे वज़ीरनि खे या कंहिं बि वॾे उहिदे वारे माण्हू खे का परवाह न ॾिसो ॻाल्हि आहे त मां त इहो चवंदुसि त नेब वॾो इदारो आहे पर नेब कंहिं बि मंतकी अंजाम ते कंहिंखे बि कोन पहुचायो आहे सज़ा हुजणु खपे न PR प्ली बारगेन छा आहे PB छा आहे कुझु बि न आहे वॉलंटरी VR छा आहे इहे त कानून ई फ़र्सूदा आहिनि हिकिड़े माण्हू जुर्म कयो आहे ऐं तव्हां हुनजो जुर्म पकड़ियो हुन कया आहिनि 10 अरब जो करप्शन या 10 करोड़ जी करप्शन तव्हां पकड़ी आहे करोड़ जी करप्शन करोड़ जो तव्हां सां प्ली बारगेन करे चलाए थो वञे 9 करोड़ त पॼो न वरी उहो साॻियो नौकिरी ते थो लॻे वरी उहो तव्हां वधीक थो फुरे हल त ॾिसो मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां हल करप्शन रुकबी आहे मथां खां हेठि हेठां खां मथे न रुकबी आहे मथियां जॾहिं ठीकु थींदा मथियां पंहिंजो क़िबलो दुरुस्त कंदा त हेठां पंहिंजा क़िबलो ख़ुदि ब ख़ुदि दुरुस्त कंदा। ठीकु अच्छा पंजाब जे वॾे वज़ीर स्कूलनि में तरानो पढ़ण खां पहिरीं यानी क़ौमी तराने खां पहिरीं दुरूद शरीफ़ पढ़णु लाज़िम करार ॾेई छॾियो आहे इन जी एॾी ज़रूरत हुई न न न न न इहो त हाणे मिड़ी तव्हांखे तकलीफ़ ॾियण जे लाइ इज़त ॾियण जे लाइ के सोशलिस्ट आहियो न उन्हनि खे सोशलिस्ट खे त ॾिसो असां हीअं बि करे सघूं था कहिड़ी ज़रूरत आहे ॾिसो ॻाल्हि आहे त जनरल ज़ियाउल वारे अमल ते था हलनि जनरल ज़ियाउल ईअं त भई किथे बि कोन्हे क्रिश्चियन्स जे मुल्क मां इंग्लैंड में रही आयो आहियां उते मज़हब जो एलिमेंट मज़हब आहे हर माण्हू मज़हब रिलीजन इज़ बिटवीन अल्लाह गॉड एंड दी पर्सन मज़हब अहिड़ी त शइ आहे कान जो तव्हां हिन क़िस्म जी ॻाल्हियूं था कयो तव्हां खां तव्हांजो हिसाबु वरितो वेंदो तव्हां ठीकु थियो मां ठीकु थी वञा त सोसाइटी ठीकु थी वञे। सर पाकिस्तान में केतिरा मज़हब जा माण्हू रहंदड़ आहिनि यानी कि अगरि तव्हां दुरूद शरीफ़ मुसलमाननि लाइ कयो था त असां सां गॾु ज़ारा मुंहिंजो स्कूल आहे शेख भिरके में चैरिटी आहे बिलीव कयो त जेके माइनॉरिटी वारा आहिनि उन्हनि खे बि इस्लामिया था पढ़ाइनि हाणे ॾिसो हाणे बाबा मूं चयो त हिननि वीचारनि खे चईसीं इस्लामाबाद करिकुलम आहे न पढ़ाईंदासीं त पोइ दे विल नॉट पास दे विल नॉट गो फर्दर ॾिसो न ॻाल्हि आहे त अलाह जो कानून जेको न आहे सो मथे उत्तम आहे उहो इहो आहे त हर मज़हब जी तव्हांखे हुकुम आहे को हिसाबु उते ॾींदो जेकॾहिं मां हिंदू आहियां त उते हिसाबु ॾींदुसि जे मां ग़लति आहियां
ऐं केर बि टे हिसाब ॾींदो। प्रोग्राम जो पंहिंजी पुॼाणी ते पहुता आहिनि नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा।